पीटीआई जी सरकार हुअं त पंहिंजे मुख़्तसिर दौर में सॼे मुल्क में केतिरा ई अहिड़ा कारनामा सरअंजाम ॾिना आहिनि जंहिंसां न रुॻो मुल्क पर सॼो जग उन्हनि ते खिली रहियो आहे। नाल हुक्मराननि मुल्क जे अवाम जो ॿेड़ो ॿोड़ण में हुअं त काई कसर न छॾी आहे, पर सिंध सां हुननि कुझु वधीक तादियूं कयूं आहिनि। ताज़ो ई पीटीआई हुकूमत पारां सिंध मथां मढ़ियल गवर्नर सूबे जे अवाम मथां थोरो कंदे उन्हनि लाइ कोरोना वायरस खां बचाव जूं शयूं ऐं खाधे में बिस्किट पिण मोकिलिया हुआ। गवर्नर इमरान इस्माइल पारां मोकिलियल उन इमदाद जा थेला जॾहिं मुख़्तलिफ़ शहरनि में खोलिया विया त उन्हनि मां निकितल बिस्कुटनि जो त मुदो ई पूरो लॻो पियो। गौर सां जॾहिं उन तारीख़ खे पढ़ी ॾिठो वियो त बिस्किट जो मुदो 2020 जे 6 महीने पूरो थियल नज़र आयो, जंहिं मां पीटीआई सरकार जे ख़ुलूस, उन्हनि जी कारकर्दगी, अहलियत, उन्हनि जी सिंध जे अवाम सां मुहबत जो अंदाज़ो लॻाए सघिजे थो। इन मां ईअं लॻी रहियो आहे त वफ़ाक़ जे नुमाइंदे पारां इहो सामान उन्हनि लाइ मोकिलियो वियो हुजे जेके कोरोना खां बची विया हुजनि ऐं ही उन्हनि खे मुदे ख़ारिज बिस्किट खाराए मारणु चाहे रहिया हुजनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।